ख़बर थई तुझे प्रिंसिपल घुरायो मूंखे ऐं तुझी स्कूल टीचर चई रही हुई त तू हुन स्कूल में नथो पढ़ो सघी। रिज़ल्ट ॾिठी आहे मूं तुंहिंजी, तू कंहिंसां ॻाल्हाइम कोन थो ऐं सवालनि जा जवाब बि कोन थो ॾी। तुंहिंजे ॾुख खां मुंहिंजो ॾुख घणो आहे। जॾहिं आउं स्कूल वेंदो हुउसि फाटल जुती हुई, पंधु स्कूल वेंदो हुउसि ऐं काढ़े तते पंधु वापसि घर ईंदो हुउसि। स्कूल वेंदो हुउसि त मुंहिंजे खीसे में हिकु रुपयो बि कोन हूंदो हो, ऐं ग़रीबी जे करे आउं अॻिते न पढ़ी सघियुसि। पर तोते अम्मी अबू जाम ख़र्च पिया कनि। तोखे ख़बर आहे जेकॾहिं अम्मी अबूअ खे इहा ख़बर पए त तूं महिनत कोन थो करीं, हुननि जी दिलि त छा गुज़रंदी। महिनत करे पढ़णु खपे। ख़ैर हाणे उम्मीद थो करियां त तूं होशियार थी पढ़ंदे ऐं तूं महिनत कंदे। हाँ